डिस्ट्रिक्ट रिपोर्टर मोहम्मद शफीक जो कि शहीद महताब आर्मी पब्लिक स्कूल एंड कॉलेज ठटे जे ऑफिशियल फेसबुक ID हिक करण ऐं उन ते नाज़ेबा तस्वीरूं गबन ऐं वीडियोज़ ऐं गैर अख़लाक़ी मवाद पोस्ट करण ते शहीद महताब अली जे वालिद मोहम्मद इलियास पलीजो ऐं शहीद महताब पब्लिक स्कूल एंड कॉलेज जे प्रिंसिपल बर्नार्ड सख़्त लफ़्ज़नि में मज़म्मत कंदे लाॻापियल इदारनि खां क़ानूनी कार्रवाई जो मुतालबो कयो आहे। ख़बर मूजिब शहीद महताब आर्मी पब्लिक स्कूल एंड कॉलेज ठटो जे ऑफिशियल फेसबुक ID जेका स्कूल में दाख़िलो ऐं नौकरियुनि जी ॼाण इश्तिहार वग़ैरह लाइ इस्तेमालु थींदी आहे उनखे हैकरनि हैक करे वरितो आहे ऐं उन ते फ़र्श तस्वीरूं ऐं वीडियोज़ ऐं गैर अख़लाक़ी मवाद हलाए रहिया आहिनि जंहिंजी इतला लाॻापियल इदारनि खे ॾिनो वियो आहे पर उन्हनि जे उन वेशाणे अमल सां शहीद महताब आर्मी पब्लिक स्कूल एंड कॉलेज जी साख ख़राब थी रही आहे जंहिं ते लाॻापियल इदारनि यकीन ॾियारियो आहे त मुलविस माण्हुनि खे जल्द खां जल्द इंसाफ़ जे कचहरे में आंदो वेंदो उन्हनि ख़िलाफ़ साबर क्राइम तहत केस दाख़िल कियो वेंदो। उन खां अॻु बि केतिरनि ई शरपसंदनि स्कूल ऐं कॉलेज खे बदनाम करण लाइ केतिरा ई हरबा अख़्तियार कया पर खे नाकामीअ जो मुंहुं ॾिसणो पियो। अञा बि कुझु शरपसंद सरगर्म आहिनि पर इंशाअल्लाह उन्हनि खे बि नाकामी नसीब थींदी ऐं उन्हनि ख़िलाफ़ जल्द कानूनी कार्रवाई अमल में ईंदी। शहीद महताब अली पलीजो जे वालिद मोहम्मद इलियास पलीजो ऐं शहीद महताब पब्लिक स्कूल एंड कॉलेज ठटे जे प्रिंसिपल बर्नार्ड उन वाक़े जी सख़्त लफ़्ज़नि में मज़म्मत कई ऐं लाॻापियल इदारनि खे मुतालबो कयो त स्कूल ऐं कॉलेज जे वक़ार खे नुक़सानु पहुचाइण वारनि ख़िलाफ़ कार्रवाई कई वञे सख़्त खां सख़्त सज़ा ॾिनी वञे त जीअं मुस्तक़बिल में अहिड़ो बुज़दिलाणो अमल न थी सघे।